अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो दोस्तों। वीडियो खे मुकमल ॾिसण कयो ताकि सॼी अपडेट तव्हांखे सम्झ में अचे। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो वञां त पापनगर में कुछ न्यू एक्टर जेके सिलेक्ट थी चुका आहिनि दोस्तों। जीअं त स्क्रीन ते तस्वीरूं हलंदियूं हुयूं तव्हां ॾिसंदा हूंदव। बेहतरीन तरीक़े सां जेको त अॻिते ड्रामो शूट कयो पियो वञे पापनगर दोस्तों। ऐं पापनगर जा एपिसोड त मां तव्हांखे ॾसींदो वञां त 109 ताईं हली चुका आहिनि दोस्तों। ऐं अॻिते बि जारी रहंदो ड्रामो, अञा हिन जी शूटिंग जारी आहे दोस्तों। हिन में कुछ न्यू एक्टर सिलेक्ट थिया आहिनि ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञां हिन ड्रामे में जेको आहे त बेहतरीन मोड़ अचण वारा आहिनि दोस्तों। ऐं तव्हांखे उहे ॾिसण लाइ मिलंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु KTN जे ड्रामे पापनगर में दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॾसींदो वञां त हीउ ड्रामो जेको आहे त 150 एपिसोड ताईं पको हलंदो दोस्तों। अञा हिन जी जेको त एपिसोड जेका आहे त रिकॉर्ड थी रहिया आहिनि दोस्तों तमामु ज़बरदस्त तरीक़े सां। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॾसींदो वञां त बालाज खान जेको आहे त हाणे अकेलो थियण वारो आहे दोस्तों। ऐं मंठार जेको आहे त बालाज खान जी धीउ राणीअ खे जेको आहे त भॼाए करे ॿाहिरि कढंदो दोस्तों। ऐं उहो जे कंहिं बि हिसाब सां अचे उहो बि शेरदिल वटि पनाह वठंदा दोस्तों। ये तमामु जेको आहे त रिकॉर्डिंग इहा जारी आहे ऐं असांखे हिन फुटेजिस जेके शूटिंग जा मिलिया आहिनि दोस्तों त उन्हनि मां इहे थो लॻे त राणी ऐं जेको आहे त मंठार जेको आहे त अची शेरदिल वटि पनाह था वठनि दोस्तों। ऐं शेरदिल उन्हनि खे पनाह ॾींदो ऐं दोस्तों जेको आहे त बालाज खान ॾिसां त पोइ छा थो करे। बालाज खान जेको आहे त अकेलो पइजी वेंदो दोस्तों। ऐं दोस्तों जॾहिं मंठार जेको आहे त बालाज खान सां धोखो कंदो ऐं संदसि धीउ राणीअ खे जेको भॼाए करे वरी जेको आहे त शेरदिल वटि जेको पनाह वठंदो त बालाज खान आख़िर छा कंदो, या पाण मैदान में लहंदो या कोई ॿिया बाठा घुराईंदो दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो वञां त बालाज खान खे आख़िर हली पाण ई मैदान में लहणो पवंदो ऐं पाण खे जेको आहे त मैदान वेहणो पवंदो दोस्तों। त बालाज खान जो ख़ासि वाठो मंठार ई जॾहिं हुन खां नाराज़ थी वेंदो ऐं हुनजी धीउ भॼाए जेको आहे त वठी वेंदो त बालाज खान खे जेको आहे त कंहिं ते बि एतबार न रहंदो ऐं पाण हू जेको आहे त जोश जज़्बे सां जेको आहे त मैदान में लहंदो दोस्तों। ऐं पाण जेको आहे त दुश्मननि सां मुहाड़ो अटकाईंदो। ऐं ईअं ई जॾहिं गिदड़ जो मौत ईंदो आहे त शहर जो रुख़ कंदो आहे, ईअं ई बालाज खान जो मौत वेझो ईंदो त हुनखे जेको आहे त पंहिंजा वेझे वेझा जेके वाठा आहिनि त उहे हथु कढंदा वेंदा ऐं बालाज खान खे जेको आहे त अकेलो करे छॾींदा दोस्तों। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं तव्हां सां काई न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।